महंगाई तबाही सरकार इते आंदी आ महंगाई के खिलाफ इते जो पेट्रोल महंगो खाइण जी हर शय महंगी इते मानू पंहिंजो वेलन जी मानी ला परेशान उन सभी के खिलाफ असो ही एहतजाज है। ये एहतजाज असा जारी रहंदा जेसिताईं ये महंगाई नाहल तबाही खान वजीर आजम मां जान नथी छुटे। हिते ॿिया हिकिड़ा एहतजाज थी रहा कल मानू न अस्पताल ते पहुची सको न पंहिंजी कंहिं बिरादरी जी दावत ॾियनि का न वञी सघी ते रस्ता रोक कई हुई ऐं उन्हनि जी वरी एजेंडा कहिड़ी हुई माण्हुनि जी एजेंडा हूंदी आहे त माण्हुनि जूं तकलीफ़ूं दूर करियूं। हिननि जी एजेंडा हुई त माण्हुनि जा सूर वधायूं। एजेंडा ही हुई त हिते हिननि जी एजेंडा ही हुई त हिते असांखे मनशियात हिकिड़ो करणु ॾिनी वञे। सिंध गवर्नमेंट या कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदी हिते गुंडागर्दी थिए मनशियात फरोशी थिए ऐं उन्हनि जे लाइ तव्हां रोडनि ते वेठा आहियो त असांखे मनशियात फरोशी करणु ॾिनी वञे। तव्हांखे अगरि मनशियात फरोशी करणी आहे त सिंध छॾणी पवंदी या त तव्हांखे इहा मनशियात फरोशी छॾणी पवंदी। ॿियो जेको तव्हां हिते धमकियूं ॾेई रहिया हुआ या हिते नफ़रत फैलाए रहा हुआ हिंदू मुस्लिम भाईचारे के खिलाफ हिते जा जेके वेठा आहिनि वॾा 60-70 साल जा माण्हू उन्हनि खे ख़बर है अहिड़ो जॾहिं पहिरीं 70 में या उन खां पोइ बि जॾहिं थियो हूंदो अरबाब अमीर हसन पंहिंजे हिंदू भाइरनि सां अची घोड़नि ते चढ़ी गॾु बीठो हूंदो। हींअर तव्हांजी नफ़रत अंगेज़ जेको तव्हां तकरीरूं करियो था फैलाइण जी कोशिश करियो था जिथे हिन असांजे हिंदू भाइरनि जो पगर वेंदो उते अरबाब अमीर हसन जा पुट पीपल्स पार्टी जी जेका बि क़यादत वेठी आहे उन सभिनी जो रत वेंदो। तव्हांखे कंहिं कामयाब थियण कोन ॾींदासीं। बाक़ी हिते कल हिकिड़ो हमरा आयो हिन पासे जो वॾियूं धमकियूं पे ॾिनई असीं हिते ही कंदासूं 4-4 मोबाइलूं बीठियूं आहिनि तव्हांजे हिते के पंपनि ते असीं त साड़े था वञोसीं को बि कोन तव्हां में हिमत ई कोन्हे असांजे के जियाले जी के झोपड़ी जो कच्छ टोड़नी तव्हां छा साड़ी था धमकियूं ॾेई रहियो हो त असां हिते हिन पुलिस वारनि जूं पतलूनूं लाहींदासूं ही कंदासूं। वॾी मथा जुमे नमाज़ जो टाइम आहे वरी कचहरी कंदासूं। तव्हां सभिनी महिरबानियूं जी भोटो।